असां पहिरीं वीडियो में जेको असां ॻाल्हायोसीं, असां पहिरीं वीडियो में असांजो ॻाल्हायासीं काइनेमेटिक्स मोशन जे हवाले सां। मोशन ऐं रेस जे पाण में तालुक़ु आहे, मोशन ऐं रेस जो छा हुयो। हाणे असांजी जेका ॿी वीडियो जेका आहे उहो असां ॻाल्हाईंदासीं टाइप्स ऑफ मोशन ते, मतिलबु हरकत जा क़िस्म केतिरा हूंदा आहिनि। हाणे हिन में असां ॾिसंदासीं जेको आहे असां वटि ट्रांसलेटरी मोशन आहे। ट्रांसलेटरी मोशन, ट्रांसलेटरी मोशन उन खां पोइ असां वटि आहे लीनियर मोशन। लीनियर मोशन असां वटि सर्कुलर मोशन आहे। सर्कुलर मोशन, सर्कुलर मोशन खां पोइ असांजो आहे रैंडम मोशन। रैंडम मोशन, रैंडम मोशन खां पोइ असां वटि आहे रोटेटरी मोशन। असां वटि आहे छहों मोशन जेको आहे वाइब्रेटरी मोशन। चलो, हाणे इहे असां वटि मोशन आहिनि। मोशन जी असांखे पहिरियां ख़बर पइजी वई त मोशन छा हूंदो आहे। जॾहिं को बि ऑब्जेक्ट माहौल जे लिहाज़ खां पंहिंजी लॻातार जॻह तब्दील करे उनखे असां हरकत में चवंदा आहियूं, ऐं सुकून खे चवंदा आहियूं जॾहिं माहौल जे लिहाज़ खां पंहिंजी पोज़ीशन जेको चेंज न करे, उहो असांजो सुकून में हूंदो आहे। हाणे हरकतूं बि त हरकत बि कहिड़े क़िस्म जी, ट्रांसलेटरी मोशन चवंदा आहियूं जॾहिं वेन ऑल पॉइंट्स ऑफ मूविंग बॉडी मूव्स यूनिफॉर्मली अलोंग द सेम स्ट्रेट लाइन। जॾहिं को बि ऑब्जेक्ट, फ़र्ज़ु करिए असांजो को बि ऑब्जेक्ट आहे, चाहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑब्जेक्ट में अंदरि नंढड़ा नंढड़ा पॉइंट्स हूंदा, मतिलबु पॉइंट्स मतिलबु मॉलिक्यूल्स हूंदा, ठीकु आहे न। असां छा हूंदा आहिनि सभई मतिलबु। हाणे ॾिसो, हीअ जॾहिं ऑब्जेक्ट सॼो मोशन में आहे, हिन जे अंदरि सभई जेके पार्टिकल हूंदा उहे बि छा हूंदा, मोशन में हूंदा। सारी ॻाल्हि, हीअ सॼो ऑब्जेक्ट मूव थो करे, हिन में सभई ऑब्जेक्ट में छा हूंदा, उहे बि अंदरि मोशन में हूंदा। पर हाणे चवंदा वेन ऑल पॉइंट्स ऑफ मूविंग बॉडी मूव्स यूनिफॉर्मली अलोंग द सेम स्ट्रेट लाइन। हीअ जॾहिं कंहिं वेलोसिटी सां हरकत करे थो, हिन जे अंदरि बि सभई पार्टिकल उन ई रफ़्तार सां हरकत कंदा रहंदा, पर उन जे दरमियान जेको डिस्टेंस हूंदो उहो यूनिफॉर्मली हूंदो। मतिलबु इहो न थींदो त हुनजे अंदरि जेके मॉलिक्यूल हूंदा, सॉलिड में हुजनि या लिक्विड या कंहिं गैसियस फॉर्म में, उहे मॉलिक्यूल के अलॻि अलॻि रफ़्तार सां मूव कनि, या कि ईअं न, बिल्कुलु ऑब्जेक्ट मूव करे उन में अंदरि जेके मौजूदु पार्टिकल जो सेम डिस्टेंस ते उन जी रफ़्तार बि सेम हुजणु घुरिजे, उहो हूंदो आहे असांजो ट्रांसलेटरी मोशन। लीनियर मोशन, हाणे साॻियो इहो ट्रांसलेटरी मोशन जो हाणे इहे टाइप्स आहिनि, 2 3 इहे जेके 4 आहिनि, लीनियर मोशन, सर्कुलर मोशन एंड रैंडम मोशन। हीअ अलॻि पंहिंजा हीअ क़िस्म असल में आहिनि मोशन जा 3 टाइप वॾियूं, ट्रांसलेटरी मोशन, रोटेटरी मोशन, वाइब्रेटरी, ठीकु आहे न। हीअ जेके लीनियर, सर्कुलर, रैंडम, इहे ट्रांसलेटरी जूं असल में शाखूं आहिनि। ऐं लीनियर मोशन छा आहे, वेन ऑब्जेक्ट मूव्स इन स्ट्रेट पाथ, जॾहिं को बि ऑब्जेक्ट बिल्कुलु सिधो हरकत करे उनखे असां चवंदा आहियूं लीनियर मोशन। पर यादि रहे, कॾहिं बि असां पथर हितां खां वठी करे उछलाईंदासीं, मतिलबु हेठि बाक़ाइदे सां हेठि अचे, पर असां हितां उछलाईंदासीं उहो ऑब्जेक्ट उहो लीनियर मोशन न आहे, उहो प्रोजेक्टाइल मोशन आहे। छाकाणि त उहो हाणे अॻिते वञण सां गॾोगॾु मथे बि वञी रहियो आहे, अॻिते वञे थो, मथे बि वञे थो, अॻिते वञे थो, मथे, अहिड़ी हाइट ते मैक्सिमम अॻिते वञे थो, पोइ बजाए मथे वञण जे हाणे अॻिते वञे थो, वरी हेठि बि अचे थो। तंहिं करे हाणे आहिस्ते आहिस्ते ॾिसंदासीं हीअ ऑब्जेक्ट ॾिसो, हितां अॻिते वेंदो मथे वञे थो, अॻिते वेंदो हेठि पॉइंट ते, हाणे मथे बजाए मथे जे हाणे हेठि थो वञे अॻिते, ईअं कंदे कंदे हीअ हाणे 1 डायमेंशन न आहे, हीअ 2 डायमेंशन मोशन आहे। लीनियर मोशन हूंदो आहे हमेशह 1 डायमेंशन में, त हिकु रुख में हुजे, या त तव्हां मथे उछलायो सिधो ई मथे वियो ऐं हेठि किरियो, या त अॻिते बिल्कुलु रेड ई उछलायो। अगरि बाल खे अगरि तव्हां हवा में उछलाईंदव उहो 2 डायमेंशन में वेंदो, मथे बि वेंदो, अॻिते बि वेंदो, उनखे 2 रुखी हरकत थींदी। इन महिल खे असां वरी इहो 11 में आहे प्रोजेक्टाइल मोशन, जेको आहे असांजो प्रोजेक्टाइल मोशन, प्रोजेक्टाइल मोशन मतिलबु वेन ऑब्जेक्ट मूव्स इन 2 डायमेंशन। लीनियर मोशन छा आहे, वेन ऑब्जेक्ट मूव्स इन ओनली 1 डायरेक्शन, इट इज़ कॉल्ड लीनियर मोशन। सर्कुलर मोशन छा आहे, हाणे सर्कुलर असांजो जेको आहे, हाणे सर्कुलर ऐं रोटेटरी इहे अलॻि, केतिरे माण्हू मुंझी पवंदा आहिनि रोटेटरी ऐं सर्कुलर में। सर्कुलर मोशन आहे वेन ऑब्जेक्ट मूव्स इन सर्कुलर पाथ विद अनदर
मोशन अनदर एक्सिस ऑफ मोशन। जॾहिं को बि ऑब्जेक्ट मूव करे सर्कुलर पाथ में ॿिए कंहिं एक्सिस ते, हीअ एक्सिस आहे एक्सिस ऑफ मोशन, ये एक्सिस ऑफ मोशन। हाणे हीअ ऑब्जेक्ट जेको आहे हीअ इन जे इर्द गिर्द लगातार गोलाई में घुमे पियो थो, ठीकु आहे न। हीअ एक्सिस आहे, हिन जे इर्द गिर्द लगातार गोल घुमे पियो थो, इनखे चवंदासीं सर्कुलर मोशन, या असां ॿियो चवंदासीं ऑर्बिटल मोशन, या असां टियों नालो ॾियोसीं रिवोल्यूशन, वन रिवोल्यूशन, हिकिड़ो चक्कर। रिवोल्यूशन ते रोटेटरी ते असां अप्लाई करे सघूं था, ऐं सर्कुलर ते बि, पर इन जा ॿ नाला आहिनि, या त ऑर्बिटल मोशन आहे छाकाणि ऑर्बिट में मूव करे थो, ऐं सर्कुलर मोशन आहे इहो। ऐं रोटेटरी में कहिड़ो, रोटेटरी या स्पिन मोशन, ये रोटेटरी या स्पिन मोशन। जॾहिं को बि ऑब्जेक्ट पंहिंजे ई एक्सिस ते बजाए ॿिए कंहिंजे एक्सिस ते, पंहिंजे एक्सिस ते गोल घुमे, जीअं लाटू वग़ैरह आहे, ठीकु आहे न, या पखो वग़ैरह आहे, ठीकु आहे न, पंहिंजे एक्सिस ते लगातार गोलाई में घुमे, उनखे असां चवंदा आहियूं रोटेटरी या स्पिन मोशन। पर ॿिए कंहिंजे मोशन ते इनखे चवंदासीं या सर्कुलर मोशन या ऑर्बिटल मोशन, ऑर्बिटल मोशन, ठीकु आहे न। लाटू ॾिसो पंहिंजे एक्सिस ते लगातार गोल घुमे थो, इनखे चवंदा रोटेटरी या स्पिन मोशन। अहिड़ी रीति हाणे रैंडम मोशन छा आहे, असां ॾिसो हीअ ट्रांसलेटरी पढ़ियोसीं, जॾहिं को ऑब्जेक्ट जे जिस्म में जेके पार्टिकल्स पॉइंट्स आहिनि उहो सेम डायरेक्शन में सेम वेलोसिटी सां मूव कनि यूनिफॉर्मली। लीनियर मोशन को बि ऑब्जेक्ट जॾहिं हिकिड़ी हरकत में, हिकिड़ी रुख में हरकत करे। सर्कुलर मोशन जॾहिं बि को बि ऑब्जेक्ट ॿिए कंहिंजे एक्सिस ते मूव करे। रोटेटरी मोशन जॾहिं को बि ऑब्जेक्ट पंहिंजे ई एक्सिस ते मूव करे, या स्पिन मोशन। रैंडम मोशन छा आहे, व्हेन बॉडी यू मस्ट ऑब्जर्व द मोशन ऑफ फ्लाइज, इंसेक्ट एंड बर्ड। तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो त मक्खियुनि जो या हवा पखियुनि जो जेको मोशन ॾिसंदो त मक्खियूं अचानक कमरे में कंहिं न कंहिं ख़ासि डायरेक्शन में, न बसि ईअं इरेगुलर डायरेक्शन मूव कंदा, इहो हूंदो आहे रैंडम मोशन, ठीकु आहे न। रैंडम मोशन जीअं ॾिसो ज़िगज़ैग मोशन आहे पार्टिकल्स जो, रॉबर्ट ब्राउन या ब्राउनियन मोशन जंहिंखे चवंदा आहियूं, ठीकु आहे न। इहे असांजो छा आहे, असांजो इहो रैंडम मोशन आहे, कंहिं बि ऑब्जेक्ट जो लगातार जीअं कमरे में मक्खी मूव करे पई थी विदाउट एनी फिक्स डायरेक्शन, इहो असांजो रैंडमली मोशन आहे। वाइब्रेटरी मोशन छा आहे, व्हेन टू एंड फ्रो मोशन इज कॉल्ड वाइब्रेटरी मोशन। जॾहिं को बि ऑब्जेक्ट लगातार अॻिते पोइते हरकत करे, पंहिंजी मतिलबु पीरियोडिक फंक्शन खे, मतिलबु हिकु मीन पॉइंट, ही एक्सट्रीम पॉइंट, ही बि एक्सट्रीम पॉइंट, लगातार इन खे फॉलो करे अॻिते पोइते मूव करे, इहो असांजो छा आहे, वाइब्रेटरी मोशन आहे। हमेशह साॻी पॉइंट ते अची करे वरी गोल घुमी वरी साॻी, या गोल घुमिया, इहा स्प्रिंग जी ॾिसो, स्प्रिंग आहे, हिनजी मेन पॉइंट आहे, जीअं मां हिनखे खणी करे छिकियो लगातार अॻिते हेठि मथे थींदो, इहो मीन एक्सट्रीम खां मीन खां एक्सट्रीम लगातार हेठि मथे मूव कंदो, इहो आहे ट्रू फ्लो मोशन। या पेंडुलम आहे, पेंडुलम ते असां कोई बि ऑब्जेक्ट हिते मेन पॉइंट आहे, जंहिंखे मां छॾियो त हिते खणी आयुमि त हाणे लगातार बि अॻिते हिते मूव कंदो, इहो वाइब्रेटरी मोशन आहे, या ओसिलेटरी मोशन आहे, ओसिलेशन बि चई सघंदा आहिनि कि लर्ज़िशी हरकत। ही टाइप्स ऑफ मोशन हुआ। इन खां पोइ असां पढ़ंदासीं वेलोसिटी एंड एक्सेलरेशन, वेलोसिटी छा हूंदी आहे ऐं एक्सेलरेशन छा हूंदी आहे वग़ैरह।